अस्सलाम वालेकुम। त अॼु असां ॻाल्हि कंदासीं सिंधी सोप सीरियल दर्दनि जो देस। त दर्दनि जे देस बाबति तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त हीउ ड्रामो 15 ॾींहंनि जे अंदरि तव्हांखे पहिरियां वीडियो में ॿुधायो त हीउ ड्रामो 15 ॾींहंनि जे अंदरि हलंदो। त हिन ड्रामे खे बाक़ी में 15 ॾींहंनि में कंहिं कंहिं हलायो वेंदो। हिन जो प्रीमियू जेको टियों प्रीमियू हिन खां अॻु में 2 प्रीमियू रिलीज़ थी चुका आहिनि। हिन जो टियों प्रीमियू हाणे क़रीब 2 ॾींहंनि में रिलीज़ थियण वारो आहे KTN ते। त हिन ड्रामे खे हिन महीने में त हलाइण जी इम्कान घटि आहिनि। बाक़ी डिसंबर जी 15 अॻु में हिन ड्रामे खे KTN ते हलायो वेंदो। ऐं ड्रामे जे बाबति काफ़ी माण्हू इहो पुछी रहिया हिन ड्रामे में हथियार इस्तेमालु थींदा आहिनि। त काफ़ी अरसे खां पोइ हिन ड्रामे में सिंधी मीडिया ते हथियार ॾिठा वेंदा आहिनि। बाक़ाइदे हथियारनि वारो ड्रामो जीअं की पथर दुनिया गंढनि जी सेजर। त हीअ बि इन ई तरीक़े जो ड्रामो आहे। हिन में हथियार हूंदा आहिनि। हीअ फुल एक्शन ड्रामो हूंदो सिंधी मीडिया जो। त हिन ड्रामे खे तमामु जल्द KTN ते रिलीज़ कयो वेंदो।